ये देखें सर, चाट खाते हैं, फिर चाट वाले को लेके जाते हैं, पैसे भी नहीं देते। ये देखें बदमाशी सर, ये बदमाशी देखें, ये चाट भी खाते हैं, पैसे भी नहीं देते, और वो बेचारे चाट वाले को लेके भी जा रहे हैं। ये देखें सर। जी तव्हांजो नालो छा आहे, छा कंदा हो, तव्हां सां छा थियो आहे? भाऊ मुंहिंजो नालो रियाज़ अहमद आहे। मां गुलशन हदीद में चाट खपाईंदो आहियां, लाड़काना चाट जे नाले सां सिंधू चौक ते। छा मसलो थियो आहे? साईं रीवो गाॾी आहे, 15 वारा आहिनि ऐं बिन कासिम वारा ईंदा आहिनि, स्टील टाउन वारा ईंदा आहिनि, चाट खाई वेंदा आहिनि। 2 प्लेटूं, हिकिड़ा 3 ॿिया 5 ॿिया, ईअं करे 10-15 प्लेटूं 20 प्लेटूं बि थी वेंदियूं। हाणे 20 अरिड़हं प्लेटूं मां कमाए 1000 1500 2000 उहे हे खाई वञनि। मां घर छा खारायां, हिननि खे छा खारायां? अॼु दां कई आहे, अॼु पैसा घुरियानि त हीअ हालत कई अथऊं। गुलशन हदीद में रहणु न ॾींदासीं, धमकी ॾिनी अथऊं, 400 केस में चालान कंदासीं। ॻीची वीची फाड़े छॾी अथऊं, मुकियूं पोयूं बटाया अथऊं, गिटनि में धकया अथऊं, सुजा पिया आहिनि गिटा। ॾिसो मारे गाॾीअ में कुतनि वांगुरु उछलाए छॾियो, मोबाइल में विझी। उते अलॻि थाणे ते अलॻि मारियो अथनि। दाऊं कयूं था, पोइ कंहिंखे कयूं?